कंहिं बादशाह खे औलाद थींदो ई कोन हो। आख़िरकार पछाड़ी उमिरि में खेसि चंड जहिड़ी हिकिड़ी सुहिणी धीउ ॼाई। शहज़ादी अॼु नंढी सुभाणे वॾी आख़िर परिणिजण लाइ अचे थी। हिकिड़े ॾींहुं बादशाह पंहिंजी राणीअ सां ॻाल्हि कंदे शहज़ादीअ जे परणाइण जी ॻाल्हि चोरी ऐं राणीअ खे चयईं त तूं शहज़ादीअ खां पंहिंजी घर में पुछी ॿुधाए त हूअ शादी करण लाइ राज़ी आहे या न। ॿिए ॾींहुं मौक़ो ॾिसी राणी शहज़ादीअ खे चयो त बादशाह सलामत जी मर्ज़ी आहे त तुंहिंजी शादी कराईं। सो तूं आहीं मुंहिंजी सदोरी धीउ, आऊं हाल तुंहिंजो ऐं तूं हाल आहीं मूं माउ जो। जे तुंहिंजी मर्ज़ी हुजे त बादशाह सलामत खे ॿुधायां। शहज़ादीअ माउ जी ॻाल्हि ॿुधी चयो अमां आऊं शादी उन ई शख़्स सां कंदुसि जेको मुंहिंजे 20 सुवालनि जा जवाब ॾींदो। जेकर उन मां कंहिं पूरा न ॾिना त खेसि माराए छॾींदसि। धीउ जी ॻाल्हि ॿुधी राणी माठड़ी करे मोटी आई। ॿिए ॾींहुं राणीअ बादशाह सां धीउ जी समूरी ॻाल्हि कई, जंहिं ते हू पहिरीं त वॾे वीचार में पइजी वियो, पर पोइ लाचार थी सिकी लधी धीउ जो राज़ ॾिसी मोहलात जी हिकिड़ी कोठी ख़ाली कराए खणी धीउ जे हवाले कयईं। जॾहिं शहज़ादीअ खे मोहलात में कोठी मिली तॾहिं छा कयईं जो सॼे मुल्क में पड़ो घुमाईं त जेको माण्हू मुंहिंजे 20 सुवालनि जा जवाब पूरा ॾींदो उन सां शादी कंदुसि, ऐं जेको माण्हू सुवालनि जा जवाब न ॾेई सघियो तंहिंखे क़तलु करायो वेंदो। पोइ ॾेढीअ ते हिकिड़ी वॾी भेर रखाए छॾियईं। ॿाहिरां जेको बि ख़्वाहिशमंद ईंदो हो सो पहिरियां ई भेर ते ॾोंको हणंदो हो, जंहिं ते शहज़ादी बानी मोकिले उन शख़्स खे पाण वटि घुराए सुवाल ॾींदी हुई। अहिड़ी तरह केतिरा ई माण्हू आया, पर शहज़ादीअ जा सुवाल न पूरा करे सघिया ऐं वञी फाहीअ ते चढ़िया। शहज़ादीअ जे सुवालनि जी ख़बर परां मुल्कनि में पइजी वई। हिकिड़े ॾींहुं उहा ख़बर हिकिड़े ग़रीब बकरार बि ॿुधी। तंहिं दिलि में ख़्यालु कयो त जिते कई माण्हू मरी विया आहिनि उते जेकॾहिं छड़ो छांड मरी वियसि त दुनिया जो को कारोबार कोन बंदि थी वेंदो। तंहिं करे हली का क़िस्मत आज़मायूं। सो मुड़ुसु ठही जुड़ी ॾाढा तेल फुलियल करे उन जे शहर में आयो ऐं पुछा करे वञी मोहलात वारी भेर ते ॾोंको हयईं। दस्तूर मूजिबि बानी निकिरी आई, जंहिंखे खेसि वठी वञी शहज़ादीअ वटि विहारियो। शहज़ादीअ जी सूंहं ॾिसी हेकर त हुन जूं वायूं बताल थी वयूं, पर पोइ होशियार थी शहज़ादीअ खे चयईं त शहज़ादी पंहिंजा सुवाल ॿुधाए। शहज़ादी चयसि उन जी ॻाल्हि खां छॾे ॾे, हरू भरू थो मौत खे सॾीं। पर हुन चयसि सुवाल ॿुधाए। नेठि शहज़ादीअ सुवाल ॿुधायुसि त हिकु आहे त ॿियो न आहे, ॿियो आहे त टियों न आहे, टियों न आहे त चोथों न आहे, चोथों आहे त पंजों न आहे, पंजों आहे त छहों न आहे, छहों आहे त सतों न आहे, सतों आहे त अठों न आहे, अठों आहे त नओं न आहे, नओं आहे त ॾहों न आहे, ॾहों आहे त यारहों न आहे, यारहों न आहे त ॿारहों न आहे, ॿारहों आहे त तेरहों न आहे, तेरहों आहे त चोॾहों न आहे, जे चोॾहों आहे त पंद्रहों न आहे, पंद्रहों आहे त सोरहों न आहे, सोरहों आहे त सत्रहों न आहे, सत्रहों आहे त अरिड़हों न आहे, अरिड़हों आहे त उणिवीहों न आहे, उणिवीहों आहे त वीहों न आहे, वीहों आहे त एकवीहों न आहे। शहज़ादीअ जा सुवाल ॿुधी बकरार हेकर त टुॿीअ में पइजी वियो, पर पोइ कुझु देरि बाद शहज़ादीअ खे चयईं त शहज़ादी तुंहिंजे सुवालनि जा जवाब बासवाब तोखे ॾींदुसि, पर महिरबानी करे पंहिंजे कोतवाल खे बि सॾाए हिते विहार ऐं हिकिड़ो काज़ी बि सॾाए वठि। जे सुवालनि जा जवाब न ॾिनमि त उन जे महिल कोतवाल खे हुकुम कजांइ त वठी वञी हणे क़ैद में, ऐं जे सभई जवाब सही ॾिनमि त पोइ काज़ी हकियो तकियो वेठो हूंदो, उन जे महिल खणी निकाह विझंदासीं। शहज़ादी बकरारी जो उहा ॻाल्हि क़बूल करे हुकुम कयो। थोरी देरि में कोतवाल बि काज़ी अचे हाज़िर थियो ते बकरार चयोसि शहज़ादी अञा बि तुंहिंजे अख़्तियार में आहे त ॿिया के ॾुखिया सुवाल हुजनि त ॿुधाए, छाकाणि त उहे सुवाल तमामु सवला आहिनि। वक़्तु अथई छुटल तीर कमान में वरी न अचिणो आहे। शहज़ादी हिकदमि हिबकी पई, पर वरी बि दिलि में ख़्यालु कयईं त जिन सुवालनि जा जवाब वॾा वॾा दाना न ॾेई सघिया से बकरार खां कीअं भॼंदा। तंहिं करे खिली बकरार खे चयईं त अड़े बकरार, छुटियल तीर जे मोटी अचण जो ख़्यालु न कर, तूं मुंहिंजे सुवालनि जा जवाब ॾे, पोइ जीअं क़िस्मत में हूंदो तीअं थींदो। तंहिं ते बकरार चयोसि चङो ॿुध, हिकु अलाह आहे, ॿियो साणसि मुहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, 3 ॾींहं मोए जा, 4 यार ऐं 5 तन पाक, 6 ॾींहं छठीअ जा, 7 ॾींहं हफ़्ते में जंहिंजो 8हों न आहे, 8हों ॾींहुं जुमे जो, 9 कोन थिए, 9 ॾींहं हज जो, 10 ॾींहं मुहर्रम जा, 11हों यारहीं यारहें बादशाह पीर जी, 12 सॻोरा इमाम, 13 तेज़ियूं, 14 सहाई चंड जी, 15 पूरो महीनो अदबो, 16 सिंगार, 17 60 सुहाग जा, 18 पुट अली शाह जा, 19 रकातूं सुम्हणी निमाज़ में, 20 आङुरियूं हथनि पेरनि में, जे 21 कोन थियनि हाणे 21 तूं, 22 आऊं, 23 काज़ी, 24 वारे विझ निकाह। शहज़ादी बकरार जी
समूरी कुवत ॿुधी हैरान थी वई। उन में का बि अहिड़ी ॻाल्हि कोन हुई जंहिंखे कूड़ो करे सघे। पोइ त मुंहं ते खणी पर्दो ढाईं शहज़ादीअ जी बानीअ ऐं सतियूं यकदमि बकरार खे मुबारकूं ॾिनियूं। उहा ख़बर तुर्त ई बादशाह खे मिली त हुन तरह हिकिड़े बकरार शहज़ादी जे सभिनी सवालनि जा जवाब ॾेई शर्त पूरा कया। हाणे ॿिन्ही जी शादी थियणु घुरिजे। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। नौकरनि चाकरनि ऐं अमीरनि वज़ीरनि खे हुकुम ॾिनई त झटिपटि शादीअ जा घरबल ज़र ज़ेवर ज़रबस्ती पोशाकूं ॿियो सामान तयारु करे हाणे हाज़िर कयो। उन ई महिल ई खेर सां शादीअ जी रस्म साठनि सुहिणनि ऐं लाॾनि सोहरनि सां हली ख़तमु थी। पोइ बकरार ॿहकंदो मुरकंदो शहज़ादीअ खे वठी पंहिंजे घर रवानो थियो।